वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्नि वल इंस लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम अअयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइक कल अन्आमि बल हुम अज़ल उलाइक हुमुल गाफिलून। अल्लाह। गुज़िश्ता दरसी आयत में अल्लाह तबारक व तआला बयान फरमायो त हिदायत ऐं गुमराही अल्लाह तबारक व तआला जे हथ में आहे। अल्लाह जंहिंखे हिदायत ॾींदो आहे उहो हिदायत याफ़्ता थींदो आहे। रब जंहिंखे गुमराह कंदो आहे जंहिंखे हिदायत नथो ॾेई सघे उहो टोटे खसारे वारो आहे। पर हिदायत ऐं गुमराही जो मालिक त अल्लाह ई आहे, उन जे ई हथ में आहे। पर उन जो सबबु ज़ाहिरी बाने जो आज़म इरादो, उन जो अमल ऐं उन जी तलब हूंदी आहे। बानो जेकॾहिं हिदायत जी तलब करे पियो ऐं उनखे फ़िक्र आहे, लगन आहे त हक़ मूंखे सम्झ में अचे ऐं राह हक़ जे मथां हलां, अल्लाह जी बंदगी इबादत कयां, तलब ऐं तड़प आहे त पोइ अल्लाह वरी उन बाने खे उन पासे उन जी रहनुमाई कंदो आहे। पर जेकॾहिं बानो पंहिंजे अखियुनि जे मथां ख़्वाहिशात जी पटी थो ॿधे, मफ़ादात, ज़िद्दियत, गुरूर, इनाद ते हू हले थो ऐं अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी में अचे थो त पोइ अल्लाह तबारक व तआला उन बाने खे जो खोॾाई करे थो छॾे ऐं हू गुमराही दर गुमराही में हलियो वेंदो आहे। अॼु जी तिलावत कंदड़ आयत मुबारका में उन ई गुमराह टोले जो बयानु फरमायो आहे जेको जहन्नम में वेंदो। रब फरमाए कई जिन, कई इंसान आहिनि जेके जहन्नम में वेंदा। सबबु छा आहे? जो मूं रब उन्हनि खे दिलियूं बि ॾिनियूं, पर दिलि हुजण जे बावजूदि, समझ ऐं फ़हम हुजण जे बावजूदि ला यफ़क़हून बिहा, हक़ ॻाल्हि खे हू सम्झनि नथा। पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु ई नथा कनि जो पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु करे अल्लाह तबारक व तआला जी मारिफत हासिल कनि, बल्कि इहे गुरूर, तकबुर, इनाद, ज़िद्दियत, हठ धर्मी में हू ऊंधा पिया हलनि। पंहिंजे इन क़ुवतुनि खे जेके सलाहियतूं रब उन्हनि में रखियूं आहिनि उन सलाहियतुनि खे इस्तेमालु नथा कनि। अखियूं आहिनि पर ॾिसनि नथा, कन आहिनि पर ॿुधनि नथा। माना इताअत ऐं फ़रमान बरदारी वारो ॿुधणु उन वटि कोन्हे, हक़ खे ॻोल्हण वारी उन वटि हक़ आहे ई कान। ज़ाहिरी एतबार सां सभु कुझु ॾिसनि पिया, पर हक़ शइ खे ॾिसनि, दीन बरहक़ खे ॾिसनि, असल शइ त उहा ई आहे त हू तदब्बुर नथा कनि। हालांकि अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत जे लाइ ऐं क़बर क़यामत जे मामलात खे सम्झण जे लाइ ही ज़ाहिरी जेके असबाब आहिनि इहे काफ़ी आहिनि। माण्हू ज़मीन में गौर करे, आसमान में गौर करे, जबलनि में, समुंडनि में गौर करे, ही नबातात, जमातात, वारी जो ज़रो ज़रो इन में गौर करे तो उनखे ख़ुदा जी ख़ुदाई समझ में ईंदी। छो त हर शइ अल्लाह जे वजूद जे मथां, रब जी ज़ात जे मथां दलालत करे थी। बग़ैर ठाहिण जे हिकु 2 फुट जी भित नथी ठही सघे, बग़ैर ठाहिण जे 9 इंच जी सिर नथी ठही सघे। उन जे लाइ तव्हांखे महिनत करणी पवंदी, मिटी आणणी पवंदी, मिटी खे ॻोहिणो पवंदो, पोइ काला बि उनखे लॻाइणो पवंदो, पोइ वञी करे सिर ठहंदी आहे। जिमनी आहे, को लोटड़ी आहे, उहा बि बग़ैर ठहण जे नथी ठहे। उन में बि को भार ख़बर न आहे केतिरी महिनत करे पोइ वञी करे ही कोपड़ो ऐं गिलास वजूद में अचे थो। ही जेका आहे वटी या कूड़ी वग़ैरह वजूद में अचे थी, त जॾहिं बग़ैर ठाहिण जे हिकु नंढड़ी शइ नथी ठहे, बिलोर नथो ठहे सघे, त
त पोइ एॾो वॾो आसमान, एॾी वॾी ज़मीन, एॾा वॾा जबल ऐं एॾो वॾो निज़ाम जेको आहे नबातात वारो, पोटाड़े वारो, त ज़मीन मां गाह निकिरनि पिया, फसल निकिरनि पिया, मुख़्तलिफ़ जेके आहिनि इहे सला निकिरनि पिया, वण निकिरनि पिया, ऐं वरी उन्हनि जे अंदरि फल फ्रूट, मौसमुनि जी तब्दीली, हवाउनि जी तब्दीली, हीअ सभु शयूं जेके आहिनि दलालत कनि थियूं त इन निज़ाम में को तब्दीली आणण वारी ज़ात आहे, उहा अलाह तबारक व तआला जी ज़ात आहे। ऐं इन मां वरी क़यामत में सम्झ में अचे पई जेको रब आसमान ठाहिण ते क़ादिर, ज़मीन ठाहिण ते क़ादिर, एॾो पूरो निज़ाम हलाइण ते क़ादिर आहे, इंसान खे पहिरीं वारे जेको आहे वजूद बख़्शण ते क़ादिर आहे, त हू मारण खां बाद में वरी इनखे मिट्टी में मिलाइण खां बाद में वरी इनखे उथारण ते क़ादिर आहे, हिसाब किताब वठण ते क़ादिर आहे। पर जेके माना गुमराह थियनि था त उन्हनि जे अखियुनि ते, कननि ते, दिलनि ते पर्दा लॻी था वञनि, हू पंहिंजी इनाद हठ धर्मी या उहे पंहिंजी सरकशी में एॾा सरगर्दा हूंदा आहिनि जो उन्हनि खे सोच वीचार या राह हिदायत मुतालिक़ कुझु दरियाफ़त करण जी उन्हनि खे तौफ़ीक़ नथी मिले। ऐं अलाह तबारक व तआला अहिड़नि माण्हुनि खे जानवर कोठियो आहे, इन शर दवाब इंदल्लाहि सुम्मुल बुक्मुल लज़ी ला यअक़िलून, त बुरे खां बुरा जानवर उहे ई आहिनि, सुम्म बुक्मुल, जेके ॿोड़ा आहिनि, जेके गूंगा आहिनि, ला यअक़िलून, जेके सम्झ नथा रखनि, माना दीन हक़ जी सम्झ नथा रखनि, उनमें सोच वीचार नथा कनि, पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु नथा कनि। अलाह तबारक व तआला तोखे जॾहिं ही आज़ा ऐं सलाहियतूं रखियूं आहिनि त तूं उन्हनि सां कननि जे ज़रिए सां हक़ ॻाल्हि खे वञी करे ॿुध ऐं हक़ जी राह तलाश कर। अलाह तबारक व तआला अखियूं ॾिनियूं आहिनि, अखियुनि सां वञी करे अलाह तबारक व तआला जी कुदरत जे अजाइब खे ॾिस ऐं हक़ राह जेका आहे उनखे तूं वञी करे तलाश कर। अलाह तबारक व तआला तोखे दिलि ॾिनी आहे, दिमाग़ ॾिनो आहे, सम्झ ॾिनो आहे, फ़हम फ़रासत ॾिनी आहे, तॾहिं अक़ल जी घोड़ी खे दौड़ा ऐं सोच वीचार कर, तदब्बुर ऐं तफ़कुर कर, ऐं तदब्बुर ऐं तफ़कुर जे ज़रिए सां वञी करे तूं हक़ जी तलाश कर त अलाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ रहम करंदो। वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना, जेकॾहिं माण्हू अल्लाह ॾे थोरी कोशिशि थो करे त अल्लाह उनजे लाइ कई राहूं थो खोले। माण्हू जेकॾहिं हक़ जी तलब ऐं तलाश में निकिरे थो ऐं कुझु थोरी घणी कोशिशि थो करे त पोइ उनजे लाइ कई राहूं खुलंदियूं वञनि थियूं ऐं उन बहाने जो शरह सलब थींदो वेंदो आहे। फरमाया वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्नि वल इंस, ऐं अलबत्ता हक़ीक़ ख़ल्क़योसीं असां जहन्नम जे लाइ कई जिन्ननि ऐं इंसाननि खे, लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा, उन्हनि वटि दिलियूं त आहिनि पर सम्झनि नथा, वलहुम अयुनुन ला युबसिरून बिहा, उन्हनि खे अखियूं बि अथसि पर पोइ बि ॾिसनि नथा, वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा, ऐं उन्हनि खे कन बि आहिनि लेकिन हक़ ॻाल्हि खे ॿुधनि नथा, इताअत शारी नथा कनि। उलाइक कल अनआमि बल हुम अज़ल, इहे जानवरनि वांगुरु आहिनि बल्कि उन्हनि खां बि वधीक गुमराह आहिनि। छो त जानवर खे जंहिं मक़सद जे लाइ पैदा कयो वियो आहे हू पंहिंजे मक़सद खे पूरो करे थो। चुपायो आहे त तव्हांजे लाइ खीर ऐं गोश्त जे लाइ इंसानी ख़िदमत जे लाइ पैदा कयो वियो आहे त उहो खीर बि ॾिए पियो, गोश्त पोश्त बि ॾिए पियो, इंसानी ख़िदमत करे पियो। गॾु आहे बार बरदारी जे लाइ आहे त हू इंसानी ख़िदमत करे पियो, बार वग़ैरह खणे पियो, तव्हां गाॾे में जोटियो पिया या मथां खां गाह जी भरी सथे करे अचो पिया त तव्हांखे कमु ॾिए पियो। गॾु जे मक़सद जे लाइ पैदा कयो पियो, हू पंहिंजे मक़सद जो वारो कमु करे पियो। वई ढोर ढगा जानवर जेके बि आहिनि हू इंसानी ख़िदमत जे लाइ अलाह तबारक व तआला पैदा फरमाया, उहो इंसानी ख़िदमत कनि पिया पई। ज़मीन इंसानी ख़िदमत करे पई, इंसान खे खयो हले पई ऐं इन ज़मीन मां इंसान जे लाइ फल सिला गाह अनाज सभु शयूं निकिरनि पियूं, इनजी ज़रूरियात पूरियूं थियनि पियूं। आसमान इंसान जी ज़रूरत खे पूरो करे पियो, सिज चंड सितारा उहो बि इंसान खे रोशनी पहुचाइनि पिया, राति ॾींहुं वारो निज़ाम उहो बि हले पियो त ॾींहुं जेको आहे इंसान जे लाइ सवेरा करे पियो, रोशनियूं करे पियो तां त हीअ पंहिंजे माश जी कोशिशि करे। वजालना नहार माशा, ॾींहं जो मक़सदु इहो हो त माण्हू जेको आहे पंहिंजी महिनत मज़दूरी करे ऐं गुज़रान जे लाइ कुझु ठाहे वठे त ॾींहुं बि हू पंहिंजी जेका आहे ड्यूटी ॾिए पियो
वजअलना लैल लिबासा, ऐं राति खे अल्लाह तबारक व तआला लिबास कयो आहे, आराम जे लाइ पैदा फरमायो आहे। त राति जेका आहे वरी ऊंदाई करे पई, ढक थिए पियो, ॿार बाने खे आराम ऐं सुकून मिले पियो, इत्मीनान मिले पियो, सॼी राति हू सुम्हे पियो, ताज़ो तवानो थियो, सुबुह जो वरी हू पंहिंजे कमकार काज में। त ज़मीन आसमान, राति ॾींहुं, सिज चंड तारा, ही नबातात, जमादात, हैवानात, खुश्की ऐं तरी, हर शइ जेका आहे वो इंसान जी ख़िदमत करे पई ऐं जंहिं मक़सद जे लाइ पैदा कई वई उहो मक़सदु पूरो करे पई। उन सभिनी शयुनि जे पैदा करण जो मक़सदु आहे इंसान जी ख़िदमत, उहे इंसान जी ख़िदमत कनि पिया। पर इंसान खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लाइ पैदा फरमायो, पंहिंजे बंदगी ऐं इबादत जे लाइ ऐं पंहिंजे अहकामात जे इजरा जे लाइ, माण्हू उहो कमु करे ई नथो। त जानवर बि जॾहिं पंहिंजे मक़सदु वारो कमु ऐं पंहिंजे जेका उन जी ज़िम्मेदारी आहे हू पूरी करे पियो ऐं हीअ पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी न पियो करे, रब फरमाया बल हू मज़ल, हीअ त जानवर खां बि बदतर आहे, हीअ त सूअर खां बि बदतर आहे, ॿिली ऐं बकरी खां बि बदतर आहे। छो जो हू पंहिंजे कम खे पूरो कनि पिया, हीअ पंहिंजे हिसे वारो कमु करे ई कोन थो, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व तआला हिनखे पैदा फरमायो, अशरफुल मखलूकात बणाए, मसजूद मलाइके बणाए, पूरी इंसानियत खां मखलूक मां हिनखे शरफ़ बख़्शियईं, इन्हनि में नुबूवत ऐं रिसालत ऐं विलायत जा दर्जात बि रखियईं। अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात खे इन जे ताबे बणायईं, इन जी ख़िदमत जे लाइ बणायईं ऐं हीअ जंहिं मक़सद जे लाइ पैदा, ऐं पूरी काइनात इन जी ख़िदमत बि करे पई ऐं हीअ जंहिं मक़सद जे लाइ पैदा थियो आहे हीअ पंहिंजे मक़सद खां हटियल आहे। तंहिं करे बल हुम अज़ल, बल्कि हीअ त वॾो गुमराह हुआ। उलाइका हुमुल गाफ़िलून, ऐं इहे ई गाफ़िल आहिनि। अल्लाह तबारक व तआला गफ़लत वारी ज़िंदगी खां पनाह में रखे ऐं पंहिंजो ताल्लुक़ हक़ीक़ी नसीब फरमाए। सुब्हानकल्लाहुम्म व बिहम्दिका, अशहदु अन ला इलाहा इल्ला अंता, अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। या हय्यु या क़य्यूम वला तकिलना इला अनफुसिना तरफ़ता अय्युन वला इला अहद। अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिअनवारिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन वअदखिलना फ़िल जन्नति बिल क़ुरआन व नज्जिना मिनन नारि बिल क़ुरआन। अल्लाहुम्मा अजअल क़ुरआनना